हेडमास्टर स्कूल नौकोट में हाजी जावेद अली कांठानी की गुजारिश कंदस अची पांच ख्यालों में गुजार हाजी जावेद अली कांठानी नाइब काबिल एहतराम मरकजी अरबान साइंस सेठियो साहब तमाम आयल उस्तादन के अस्सलाम वालेकुम। साईं जो अचण जो मकसद 10 फरवरी ते जेको कराची में धरनो एहतजाज है सर्विस स्ट्रक्चर जे लाइ ऐं ॿिया जेको उस्तादन जा खोड़ सारा मसला उन्हनि जे लाइ इंशाअल्लाह असां साईं खे यकीन था ॾियारियूं त इंशाअल्लाह तालुको जुड़ो अॻ में भी अॻु भरो इंशाअल्लाह असां हींअर 10 फरवरी ते भी इंशाअल्लाह पंहिंजो भरपूर एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं ऐं साईं खे यकीन ॾियारियूं जेसिताईं असांजो इन डिपार्टमेंट में आया असां डिपार्टमेंट से रिलेटेड आहियूं इंशाअल्लाह जेको भी उस्तादन जा मसला हूंदा इंशाअल्लाह असां उस्तादन सां गॾु हूंदासीं ऐं असां उम्मीद कयूं था जेको नवा उस्ताद आयल आहिनि सीनियर उस्ताद आहिनि उहे जदोजहद में हाजी साहब जो साथ ॾियनि ऐं जिथे भी यार दोस्त वास्ते आ रहा ताल्लुक आ रहा उन्हनि ताईं सोशल मीडिया जो दौर है सोशल मीडिया के जरिए ये पैगाम पहुंचायो तो इंशाअल्लाह 10 फरवरी ते तारीखी धरनो हणे जो आम वाला ते पेटेल में एड़ा चंद मफाद पास माण्हू अची आहिनि जेको पंहिंजे मफाद जे ख़ातिर ऐं उस्तादन जे ताज के उस्तादन जी इज़त के चंद टकनि जे ख़ातिर उन्हनि जो सौदो था कनि पेटेल वाहिद पाकिस्तान जी जेको सियासी पार्टियुनि का तंज़ीमनि का हिन जो जेको किरदार है रजिस्टर्ड 1953 जी रजिस्टर्ड मुशर्रफ के डिक्टेटर दौर में सब सियासी जमातूं